ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह क़ौमी ऐं सूबाई असैम्बली मेंबरनि जी मुलाक़ात थी आहे। वॾे वज़ीर सां 8 MPs ऐं 1 MNA अलॻि अलॻि मुलाक़ात कई। तर्जुमान पारां इहो ॼाणायो वियो आहे त MNA जाम अब्दुल करीम, MPA डॉक्टर सिकंदर शोरो ऐं ॿियनि वॾे वज़ीर सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में समूरनि मेंबरनि पंहिंजे इलाइक़नि जे मसइलनि बाबति वॾे वज़ीर खे आगाह कयो ऐं तजवीज़ूं ॾिनियूं। MPs सिहत, पाणी, तालीम, पाणी जे निकाल समेत तरक़ियाती मसइलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई। शदीद गर्मी ऐं हीट स्ट्रोक जी सूरतहाल में बिजलीअ जी डिघी बंदिश बर्दाश्त नाहे। वॾे वज़ीर जो इहो चवणु हुयो, असां सेप्को, हेस्को ऐं कंहिं इलेक्ट्रिक इख़्तियारनि खे हिन सिलसिले में तंबीह कई आहे। वॾे वज़ीर पारां इहो चयो वियो, सिंध हुकूमत अवामी मसइला हल करण जी भरपूर कोशिश करे रही आहे। सैयद मुराद अली शाह जो इहो चवणु हुयो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां क़ौमी ऐं सूबाई असैम्बली मेंबरनि जी मुलाक़ात थी आहे। वॾे वज़ीर सां 8 MPs ऐं 1 MNA अलॻि अलॻि मुलाक़ात कई। MNA जाम अब्दुल करीम, MPA डॉक्टर सिकंदर शोरो ऐं ॿियनि वॾे वज़ीर सां मुलाक़ात कई आहे। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। मुलाक़ात में समूरनि मेंबरनि पंहिंजे मसइलनि खां आगाह कयो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां क़ौमी ऐं सूबाई असैम्बली मेंबरनि जी मुलाक़ात थी आहे। वॾे वज़ीर सां 8 MPs ऐं 1 MNA अलॻि अलॻि मुलाक़ात कई। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि मुलाक़ात जे हवाले सां आगाह कजो। बिल्कुल सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां क़ौमी ऐं सूबाई मेंबरनि जी मुलाक़ात थी आहे। वॾे वज़ीर सां 8 MPs ऐं 1 MNA अलॻि अलॻि मुलाक़ात कई आहे। MNA जाम अब्दुल करीम, MPA डॉक्टर सिकंदर शोरो ऐं ॿियनि वॾे वज़ीर सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में समूह जेको आहे पंहिंजे इलाइक़े जे मसइलनि बाबति वॾे वज़ीर खे आगाही ॾिनी आहे। MPA सिहत खाते तोड़े तालीम ऐं पाणी जी निकाली जे मसइलनि बाबति वॾे वज़ीर सां ख़्यालनि जी ॾे वठि कई आहे। ॿिए तरफ़ शदीद गर्मी ऐं हीट स्ट्रोक सबबि बिजली जी जेकी डिघी लोड शेडिंग आहे उहा बि वॾे वज़ीर चयो आहे बर्दाश्त खां ॿाहिरि आहे। ॿिए तरफ़ वॾे वज़ीर इहो बि चयो त असां सेप्को, हेस्को ऐं के इलेक्ट्रिक अख़्तियारनि खे हिन मसइले बाबति आगाही ॾिनी आहे। सिंध जे वॾे वज़ीर इहो बि ख़ातिरी कराई आहे त जेकी बि सूबाई असैम्बली तौरु क़ौमी असैम्बली जा मेंबर मसइलनि बाबति ॻाल्हि ॿोल कई आहे उन्हनि जा हल कया वेंदा। जी ठीकु आहे आमिर, अवां जी महिरबानी अपडेट करण जे लाइ।